अस्सलामुअलैकुम नाज़रीन, पंहिंजी सिंध तां असां अॼु मौजूदु आहियूं तव्हां वटि हिकु नई टही नंढड़ी उमिरि जे तमामु बहितरीनु आवाज़ जे मालिक जंहिंजो तारीफ़ जेकॾहिं पाण धणी ख़ुदि कराए त बहितर रहंदो। पर तव्हांजो नालो छा आहे? ज़वार हुसैन चांडियो, जेको ॻोठु नबी बख़्श चांडियो जे रहाकू आहे। हीअ ॻोठु तारीख़ी ॻोठु रहियो आहे नबी बख़्श चांडियो बि, जेको तमामु वॾे टाइम खां ई आबाद आहे ॻोठु, सदन खां ई आबाद आहे ॻोठु। उन सदन जे ॻोठ में हिकु नई टही जो नंढड़ी उमिरि जो जेको आहे सो ज़वार हुसैन तमामु बहितरीनु आवाज़ जो मालिक आहे। ज़वार हुसैन पुटु, तव्हां ॻाइण जी शुरूआति माना तव्हांखे कहिड़ी शइ मुतासिर कयो? तव्हां कीअं ॻायो था, छो ॻायो तव्हां? हीउ शौक़ु असांखे नसुल दर नसुल आहे ऐं हीउ असांजे नेचर में आहे। असांजे नाज़रीन खे हिन वक़्तु तव्हां छा ॿुधाईंदो? ग़ुलाम अली जो ग़ज़ल आहे। अच्छा, तव्हांजो शौक़ु कहिड़नि माना फ़नकारनि खे ॿुधण जो रहियो आहे? पूरी हिन नंढड़ी उमिरि तव्हांजी आहे असांखे मूंखे हमेशह उर्दू जे फ़नकारनि खे ई ॿुधण जो शौक़ु रहियो। माना तव्हां वधीक उर्दू जे फ़नकारनि खे तरजीह ॾींदा आहियो। शाइरनि में तव्हां कंहिंखे वधीक तरजीह ॾींदा रहिया आहियो? शाइरनि में शेख अयाज़ खे तव्हां सुठी तरजीह ॾींदा रहिया आहियो। लतीफ़ सरकार सभिनी शाइरनि जो सरताज आहे, उनखे केतिरे क़दुरु तव्हां पढ़ो था या ॿुधो था? बसि उनखे पढ़ंदा आहियूं। पर शेख अयाज़ तव्हांजो हिकिड़ो माना बहितरीनु दोस्त चइजे या फेवरेट फ्रेंड चई सघिजे थो। हिन वक़्तु तव्हां असांखे छा ॿुधाईंदो? ग़ुलाम अली जो ग़ज़ल आहे। मरीज़ मुहब्बत उन्हीं का फसाना, मरीज़ मुहब्बत उन्हीं का फसाना, सुनाता रहा दम निकलते निकलते, मगर ज़िक्र शाम अलम जब के आया, मगर ज़िक्र शाम अलम जब के आया, चरागे सहर बुझ गया जलते जलते, मरीज़ मुहब्बत उन्हीं का फसाना, इरादा था तरके मुहब्बत का लेकिन फरेबे तबस्सुम में फिर आ गए हम, इरादा था तरके मुहब्बत का लेकिन फरेबे तबस्सुम में फिर आ गए हम, अभी खाके ठोकर संभल ले न पाए, अभी खाके ठोकर संभल ले न पाए, के फिर खाई ठोकर संभलते संभलते, मरीज़ मुहब्बत उन्हीं का फसाना, मगर कोई वादा खिलाफी की हद है, हिसाब अपने दिल में लगा कर तो देखो, मगर कोई वादा खिलाफी की हद है, हिसाब अपने दिल में लगा कर तो देखो, क़यामत का दिन आ गया रफ्ता रफ्ता, क़यामत का दिन आ गया रफ्ता रफ्ता, मुलाकात का दिन बदलते बदलते, मरीज़ मुहब्बत उन्हीं का फसाना, इरादा था तरके मुहब्बत का लेकिन फरेबे तबस्सुम में फिर आ गए हम, अभी खाके ठोकर संभल ले न पाए, के फिर खाई ठोकर संभलते संभलते, मरीज़ मुहब्बत उन्हीं का फसाना, सुनाता रहा दम निकलते निकलते, वो मेहमान रहे भी तो कब तक हमारे हुई शम्मा गुल
और न डूबे सितारे, वो मेहमान रहे भी तो कब तक हमारे हुई शम्मा गुल। और न डूबे सितारे, कमर इस कदर को जल्दी थी घर की, कमर इस कदर को जल्दी थी घर की। वो घर चल दिए चांदनी ढलते ढलते, मरीज़ मोहब्बत उन्हीं का फसाना सुनाता रहा दम निकलते निकलते। मगर ज़िक्र शाम अलम जब के आया, चरागे सहर बुझ गया जलते जलते, मरीज़ मोहब्बत उन्हीं का फसाना। माशाल्लाह, मरीज़ मोहब्बत उन्हीं का फसाना। नादरीन, पंहिंजी सिंध में नौजवान टही ऐं नई टही जी नंढड़ी उमिरि जे नाले वारे इंतिहाई प्यारे नंढड़े ज़वार हुसैन जो इहा आवाज़ु, ख़ूबसूरत आवाज़ु तव्हां ॿुधो। यकीनन तव्हां सभिनी खे पसंदि आयो हूंदो। पंहिंजी सिंध ते असां तव्हांजे लाइ अहिड़ा ख़ूबसूरत प्रोग्राम, अहिड़ी नंढड़ी उमिरि जा, नंढड़ी उमिरि सां तालुक़ रखंदड़ अहिड़े बहितरीनु आवाज़ जे मालिक जा असां इंटरव्यू ऐं नंढड़ा नंढा टोटका तव्हां ताईं पेश करियूं था। यकीनन तव्हां सभिनी खे पसंदि ईंदा हूंदा। ज़वार हुसैन पुट, तव्हां कहिड़ी क्लास में पढ़ो था हींअर? 8th क्लास में पढ़ंदा आहियूं। तव्हां 8वीं क्लास में पढ़ंदा आहियो। कहिड़ी स्कूल में पढ़ंदा आहियो? गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल नबीसर रोड। अच्छा, उते बि असांजो हिकिड़ो बहितरीनु दोस्त आहे, इल्मु दोस्त असांजो दोस्त आहे, साईं नूर मोहम्मद चांडियो। उन सां बि तव्हांजी एतिरी वेझड़ाइप रही आहे? जी। अच्छा, उते तव्हांखे कहिड़ा मौक़ा मिलिया आहिनि जीअं तव्हां जी हाँ, कंहिं दफ़ा मौक़ा मिलिया आहिनि असांखे, ऐं कंहिं दफ़ा असां ॻायो आहे। उहे बहितरीनु नमूने सां प्रोग्राम कंदा आहिनि ऐं ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई कंदा आहिनि। माशाल्लाह, बहितरीनु बहितरीनु। अच्छा, तव्हां सब्जेक्ट में कहिड़ी वधीक सब्जेक्ट खे तरजीह ॾींदा आहियो? कहिड़ो सब्जेक्ट तव्हांजे लाइ बहितरु आहे? असां लाइ इंग्लिश। तव्हां इंग्लिश खे पसंदीदा पंहिंजो सब्जेक्ट सम्झंदा आहियो? अच्छा, हिन वक़्तु तव्हां असांखे छा ॿुधाईंदो? हाणे हिकिड़ो सिंधी जो ट्रैक आहे। माशाल्लाह। बेवफ़ा सां वफ़ा करे ॾिस बि, बेवफ़ा सां वफ़ा करे ॾिस बि, हीअ ख़ता बारहा करे ॾिस बि, बेवफ़ा सां वफ़ा करे ॾिस बि, तुंहिंजी हरदम सना कंदो ही रहियुसि, तुंहिंजी हरदम सना कंदो ही रहियुसि, हाणे पंहिंजी सना करे ॾिस बि, हीअ ख़ता बारहा करे ॾिस बि, बेवफ़ा सां वफ़ा करे ॾिस बि, जंहिं हयाती वफ़ा कई त फ़हीम, जंहिं हयाती वफ़ा कई त फ़हीम, इश्क़ में इंतहा करे ॾिस बि, बेवफ़ा सां वफ़ा करे ॾिस बि, हीअ ख़ता बारहा करे ॾिस बि, बेवफ़ा सां वफ़ा करे ॾिस बि, बेवफ़ा सां वफ़ा करे ॾिस बि। ज़वार हुसैन, तव्हांजे ख़ानदान में छा इहे वरसे खां यकी तव्हांखे मौसीक़ी, राग, संगीत ऐं शाइरी सां चाह रहियो आहे या तव्हांखे ख़ुदि खे इहो को शौक़ु आहे? जी न, इहो असांखे ख़ानदानी आहे। तव्हांजो जेको वाल साहब आहे उन जो पेशो छा आहे, छा कंदा आहिनि उहे? हो हिकु कमदार आहिनि।
यानी ज़मींदार शोबे सां तालुक़ रखंदा आहिनि, एग्रीकल्चर सां तालुक़ रखंदा आहिनि। अच्छा, उन जो केतिरो आहे मौसीक़ी सां केतिरो चाह रहियो आहे? हू पाण एतिरो कारीगर न आहिनि पर हुनजी सम्झ, यानी तव्हांखे उनजी कुझु सम्झ ई तव्हांखे इन शइ ॾांहुं। पर ॿियो कहिड़ी शइ आहे? घर में कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जीअं या त घर में को तव्हांजो वॾो हुजे या तव्हांजो भाइर हुजे या को घर में तव्हांजो खणी पाड़े में खणी को दोस्त हुजे या खणी घर में को तव्हांजो चाचो ई खणी हुजे या हारमोनियम ते या कंहिं मौसीक़ी जे रंगनि सां रंगियल हुजे या शाइरी सां सलाड़ियल हुजे, जेका उन सां गॾु जॾहिं तव्हां उनखे ॾिसो था उन मज़ा ई तव्हां ॾांहुं मुंतक़िल उहा शइ थींदी आहे। पोइ तव्हांजे घर में तव्हां चओ था त मुंहिंजो वाल साहिबु माना एग्रीकल्चर सां तालुक़ रखे थो, ज़राइत सां तालुक़ रखे थो, हिकिड़ो ज़मींदार आहे, हिकिड़ो कमदार आहे, ठीकु आहे, पर पोइ तव्हां कीअं माना हिन पासे अची वियो हलिया? जी हा, मुंहिंजो चाचो हिकु राग रंग जी दुनिया मां वधीक सम्झंदो आहे। छा असांजे नाज़रीन खे ॿुधाइणु चाहींदो त तव्हांजे चाचे जो नालो छा आहे? अलादीन चांडी। अलादीन चांडी। उनजो केतिरो तालुक़ रहियो आहे मौसीक़ी ऐं संगीत सां? उहो तक़रीबन हू जीअं ॻाल्हि कंदा आहिनि त मुंहिंजो जीअं आउं शुरू थियो आहियां ईअं ई हू शुरू थी आहे। अच्छा, तव्हां कॾहिं पंहिंजे चाचे सां हिन आवाज़ जे मुतलिक़ हिन संगीत जे मुतलिक़ को सुवालु पुछा आहिनि त चाचा मुंहिंजो हीअ आवाज़ु एतिरो आहे हिन में ऐं हिन आवाज़ खे केतिरो अञा मथे खणी वञे, छा क्लासिकल मौसीक़ी जे हवाले सां को? जी हा, मूं कंहिं दफ़ा ई इहा ॻाल्हि बयानु कई आहे ऐं हू मूंखे काफ़ी सारो सेखारींदा आहिनि। अच्छा, माना तव्हांखे सेखारींदा रहंदा आहिनि मौसीक़ी जे अंदरि? सही। तव्हांजे ख़ानदान में ॿियो को अहिड़ो को जीअं तव्हां चाचे जो ज़िक्र कयो त मौसीक़ी सां सलाड़ियल आहे, त तव्हां शाइरी सां केतिरे क़दुरु सलाड़ियल तव्हांजे ख़ानदान मां? शाइरी सां असीं मौसीक़ी खां वधीक सलाड़ियल आहियूं। यानी तव्हांजो घर जेको घराणो जेको आहे उहो हिकिड़ो अदबी घराणे सां तालुक़ रखे थो। इहो अच्छा, केतिरे अरसे खां तव्हांजो जेको घराणो आहे उहो? इहो तक़रीबन असांजो 3-4 पीढ़ियुनि खां अचे। माशाल्लाह, ज़बरदस्त। नाज़रीन, अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान राहिब चांडियो खे बि ॾींदा इजाज़त। ईंदड़ हफ़्ते वरी कंहिं नई टही जे मालिक ऐं नई टही जे बहितरीनु आवाज़ जे मालिक सां तव्हां सां मुलाक़ात कराईंदासीं। आख़िर में टोटको वरी हिकिड़ो गीत जो ॿुधंदासीं ज़वार हुसैन जी हिन मिठड़े आवाज़ में। ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। मोहब्बत करने वाले कम न होंगे, मोहब्बत करने वाले कम न होंगे, तेरी महफिल में लेकिन हम न होंगे, मोहब्बत करने वाले कम न होंगे, ज़माने भर के गम या एक तेरा गम, ये गम होगा तो कितने गम न होंगे, ये गम होगा तो कितने गम न होंगे, तेरी महफिल में लेकिन हम न होंगे, मोहब्बत करने वाले कम न होंगे, दिलों की उलझने बढ़ती रहेंगी, दिलों की उलझने बढ़ती रहेंगी, अगर कुछ मशवरे बाहम न होंगे, अगर कुछ मशवरे बाहम न होंगे, तेरी महफिल में लेकिन हम न होंगे, मोहब्बत करने वाले कम न होंगे, मोहब्बत करने वाले